الله وبركاته. الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا. من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له. وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له. وأشهد أن محمدًا عبده ورسوله أرسله بالحق بشيرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا. أما بعد فإن خير الكتاب كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم. وشر الأمور محدثاتها فإن كل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في كلامه المجيد والفرقان الحميد بعد أعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم من همزه ونفثه ونفثه. بسم الله الرحمن الرحيم. والسابقون الأولون من المهاجرين والأنصار والذين اتبعوهم بإحسان رضي الله عنهم ورضوا عنه وأعد لهم جنات تجري تحتها الأنهار خالدين فيها أبدا ذلك الفوز العظيم. اللهم انفعنا بما علمتنا وعلمنا ما ينفعنا وزدنا علما. سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم. رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي. हर किस्म जी हमद ऐं सना बुज़ुर्गी किबरियाई अल्लाह तबारक व तआला जी ज़ात लाइ जुगाए जेको अकेलो हिन सॼी काइनात जो ख़ालिक मालिक राज़िक माबूद बरका है। बेशुमार दुरूद सलाम हुजनि अल्लाह तबारक व तआला जे मोकिलियल तमाम अंबिया किराम अलैहिमुस्सलातु वस्सलाम ते, ख़ुसूसन असांजे आका सैयदना मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे ज़ात गिरामी ते जे अज़ीम पैगंबर अची करे असां भटकियल इंसान खे सिरात मुस्तक़ीम जहिड़ी सिधी राह जो रस ॾिनो।
मुख़्तसरन हम्द सना खां बाद मुहर्रमुल हराम जो महीनो हलंदड़ आहे। हिन महीने जी बाक़ी महीननि खां मुख़्तलिफ़ असबाब जे करे हिकु अलॻि हैसियत इन खे हासिलु आहे। इस्लामी साल जो पहिरियों महीनो आहे ऐं इन महीने खे अल्लाह जे पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन शहरुल्लाह यानी अल्लाह जो महीनो हिकु एज़ाज़ ऐं लक़ब ॾिनो आहे। ऐं इन मुहर्रमुल हराम जे महीने सां असां मुस्लमाननि जी तारीख़ जा केतिरा ई वाक़िया इन महीने सां वाबस्ता बि आहिनि। अल्लाह जे पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम खां अॻु में ॾिसूं था त सैयदना मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह तबारक व तआला फ़िरौन जहिड़े ज़ालिम इंसान जी रियासत मां नजात ॾिनी ऐं फ़िरौन खे ग़रक़ कयो। जॾहिं मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जे हुकुम सां पंहिंजी क़ौम वारनि खे मुस्लमाननि खे वठी निकिरे थो त दरिया पार थी वञनि था अल्लाह जे हुकुम सां, लेकिन जॾहिं फ़िरौन उन साॻी दरिया जे विच पहुचे थो, ग़रक़ थी वञे थो, ऐं उहो महीनो बि मुहर्रम जो आहे ऐं 10 मुहर्रम जी तारीख़ आहे जंहिं ते अल्लाह तबारक तआला सैयदना मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे आज़ादी ॾिनी हुई, निजात ॾिनी हुई, जंहिंजी ख़ुशी में रसूल करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन 10 मुहर्रम ते रोज़ो रखियो आहे। अल्लाह जे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फ़रमाइनि था त मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जा असुल वारिस यहूदी न बल्कि असीं आहियूं। उन करे सैयदना मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जी ख़ुशी में, आज़ादी जी ख़ुशी में असां रोज़ो रखंदासीं ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम वरी तमन्ना ॾेखारी त ईंदड़ साल जे करे ज़िंदा रहियासीं त यहूदियुनि जी मुशाबत खां बचण जे लाइ इन सां गॾु 9 तारीख़ जो बि रोज़ो रखंदासीं। असांजे मुआशिरे में हिकु अजीब ज़हनियत पाती वञे थी। अक्सर माण्हुनि जो इहो ज़हन आहे त हिन महीने जी फ़ज़ीलत या हिन महीने जो अक्सर जेको ताल्लुक़ु आहे उहो सैयदना हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत जे वाक़े सां आहे। हालांकि नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जॾहिं हिन महीने जी फ़ज़ीलत ॿुधाई आहे, अल्लाह जे पैगम्बर जिन जॾहिं हिन जे 10 तारीख़ ते रोज़ो रखियो आहे, उन वक़्तु सैयदना हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत त छा, लेकिन जवानी में अञा काफ़ी ॾींहं पिया हुआ। ऐं इन साॻी मुहर्रम जे महीने जे अंदरि पहिरीं मुहर्रम ते अमीर अल मोमिनीन मुस्लमाननि जे ॿिए ख़लीफ़े, मुस्लमाननि जे हिकु जर्नेल ऐं अज़ीम शख़्सियत जंहिंजे नाले सां बाक़ाइदा इस्लाम दुश्मन क़ुवतनि जूं दीवारूं हिली वञनि थियूं, सैयदना अमीर उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु, जंहिं ते मस्जिद नबी में हमिलो थिए थो ऐं अमीर उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत थिए थी, उहो मुहर्रम जी शुरूआत आहे, पहिरीं मुहर्रमुल हराम आहे। ऐं इन साॻी मुहर्रम खां कुझु ॾींहं अॻु में 18 ज़ुल्हज ते मुस्लमाननि जे अज़ीम ख़लीफ़े अल्लाह जे पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जे दामाद अल्लाह जे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे दौर में हिकु पंहिंजो अज़ीम किरदारु अदा कंदड़, मुस्लमाननि सां अख़लाक़ी रवैये सां, मुस्लमाननि सां सखावत जे मामले में, मुस्लमाननि जे ॾुख खे पंहिंजो ॾुख सम्झंदे, मुस्लमाननि जे लाइ निमाज़ जा मसइलनि जे हवाले सां मस्जिद जी तोसी जो मामिलो हुजे या पाणी जा मसइला हुजनि, सभिनी मामलात में सपोर्ट कंदड़ सैयदना उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन जी शहादत थिए थी 18 ज़ुल्हज ते, त इहे मुहर्रमुल हराम जे महीने खां अॻु या मुहर्रम जे महीने में मुस्लमाननि जी तारीख़ में केतिरा ई वाक़ियात अचनि था। पर असांजे अक्सर मुस्लमाननि जो ज़हन इन तरफ़ घटि वेंदो आहे ऐं अक्सर मुस्लमाननि जो ज़हन वाक़िया करबला ते वेंदो। यकीनन सैयदना हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत हिकु ॾुख जी ख़बर आहे। जंहिं इंसान जे दिलि में ज़रे बराबरि ईमान हूंदो, उहो माण्हू सैयदना हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत ते कॾहिं बि ख़ुशि त छा, लेकिन कॾहिं इन क़िस्म जे ॾुख जो इज़हार न करे इहो नामुमकिन आहे। मुस्लमान आहे अल्लाह जे पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिं अज़ीम शख़्सियत खे दुनिया जे अंदरि फरमायो त मुंहिंजो गुल आहे, हुमा रैहानता या सैयदना हसन हुसैन जे बारे में फरमायो मुंहिंजा 2 गुल आहिनि। अल्लाह जे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिंखे पुटु चयो आहे, अल्लाह जे पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिंखे जन्नत नौजवान जो सरदार चयो आहे, रसूल करीम अलैहिस्सलातु वस्सलाम
जंहिं ॿार खे पंहिंजे हथनि सां पालियो संभालियो आहे, यकीनन उन अज़ीम शख़्सियत जी शहादत ते को मुस्लमान ख़ुशि थिए, उनजे ईमान में इस्लाम में शक थी सघे थो। हिकु इंतिहाई ॾुखो ईंदड़ वाक़ियो आहे, लेकिन उन ई साॻी शइ जे करे सैयदना हुसैन रज़ी अलाह ताला अन्हु जी शहादत जे ग़म जे अंदरि असांजे मुआशिरे में तक़रीबन अलाह जे पैगम्बर अलैहिस्सलाम जी उहे साथी जिन ॾुख सुख में सर्दियुनि ऐं गर्मियुनि में रसूल करीम अलैहिस्सलाम जो साथ ॾिनो, जिन शख़्सियतनि पंहिंजा बच्चा क़ुर्बान कराया, जिन पंहिंजा वतन अलविदा कया, जिन उन ई दौर जे हिसाब सां अॼु जे दौर जे हिसाब रखूं था त किरोड़नि जा कारोबार, किरोड़नि जूं मिल्कियतूं अलाह जे पैगम्बर जे हिकिड़े इशारे ते क़ुर्बान करे छॾियूं। पंहिंजा कारोबार छॾींदे, पंहिंजा वतन छॾींदे, पंहिंजा घर ऐं पंहिंजे माउ पीउ खे छॾींदे उन्हनि कंहिं बि क़िस्म जो सोचियो कोन, छो त अलाह जे नबी जो हुकुम आहे, रब जी ज़ात खे राज़ी करिणो आहे। जिन ज़िंदगी सॼी अलाह जे पैगम्बर जी ख़िदमत में गुज़ारी आहे, अॼु जेकॾहिं इन वाक़े जे आड़ में उन्हनि अज़ीम शख़्सियतुनि जे तरफ़ इशारा कया वञनि, इहो ज़ुल्म आहे, इहो ज़ुल्म आहे, नाइंसाफ़ी आहे। जिन शख़्सियतुनि जे किरदार सां सिर्फ़ु क़ुर करीम न बल्कि अलाह जे क़ुर करीम खां अॻु किताब जेके आसमानी तौरात हुजे, इंजील हुजे, उहे किताब जिन शख़्सियतुनि जे किरदार सां भरिया पिया हुजनि, जेकॾहिं उन्हनि जी किरदार कशी आम हिकिड़ो शख़्स उथी करे कंदो, यकीनन उन्हनि जी शख़्सियत ते असरु को कोन पवंदो। लेकिन हिकु ॾुख जहिड़ी ॻाल्हि ज़रूरु आहे, इहो ज़ुल्म आहे, नाइंसाफ़ी आहे, छो त अलाह जे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां जिन माण्हुनि साथ ॾिनो, अलाह जे रसूल अलैहिस्सलाम जा सहाबा किराम, जिन जी हिकु तारीख़ अजीब आहे ऐं जिन जी अज़मत ऐं शान खे जेकर ॾिसे थो, अलाह ताला क़ुर करीम जो हिसो बणाए छॾियो आहे। रब जिन जी तारीख़ खे उन ई किताब जो हिसो बणाए छॾियो आहे, जंहिंमें ज़रे बराबरि शक ई न आहे, त पोइ ॿुधायो बाक़ी इंसान खे वहम गुमान छा न थी सघनि था। अॼु तारीख़ तव्हां पढ़ो न, दुनिया जे अंदरि कंहिं बि क़ौम जी, कंहिं बि मज़हब जी, कंहिं बि नज़रिये फ़िक्र जी तारीख़ 100% सही अॼु किथे बि साबित कोन्हे। चाहे इस्लाम जी तारीख़ हुजे, चाहे कंहिं ॿिए मज़हब जी तारीख़ हुजे, दुनिया में इन क़िस्म जा केतिरा ई खोड़ माण्हू आया जिन उन्हनि तारीख़नि में रदो बदल कंदे ऐं तारीख़ जे असुल रूप खे ढके करे हिकिड़े पासे साइड ते करे जेको शख़्स उथियो थिए, जेको बि राइटर उथियो थिए, उन पंहिंजे मफ़ादनि खे अॻिते रखंदे उन नई तारीख़ जोड़ी आहे। इहो ज़ुल्म तक़रीबन हर तारीख़ जे किताब सां आहे। लेकिन अलाह जे पैगम्बर अलैहिस्सलाम जे सहाबा जी उहे शख़्सियतूं आहिनि जेके दुनिया जे कंहिं तारीख़ जे किताब जे मोहताज कोन्हनि, दुनिया जे कंहिं मौरख जो मोहताज कोन्हनि, जिन जी तारीख़ खे रब क़ुर करीम हिसो बणाए छॾियो आहे, जिन जी तारीख़ अलाह ताला तौरात हिसो बणाए छॾियो आहे, जिन जी तारीख़ रब इंजील हिसो बणाए छॾियो आहे, जिन जी तारीख़ अलाह जे पैगम्बर अलैहिस्सलाम जी ज़बान मां निकिती हुजे, जिन जी मदद, जिन जी तारीफ़, जिन जो किरदार अलाह ताला ख़ुदि बयानु कयो हुजे। आउं सम्झां थो त हिकु मुस्लमान थी करे उन शइ जे मथां शक त कॾहिं करे ई कोन थो सघे न। अलाह जे पैगम्बर अलैहिस्सलाम जेके साथी हुआ, अलाह ताला उन्हनि खे केतिरा ई एज़ाज़ ॾिना आहिनि। मसलन दुनिया जे अंदरि उसूल आहे, दुनिया में इंसान जी तारीख़ लिखबी आहे, इंसान जो किरदारु लिखिबो आहे, इंसान जी पंहिंजी हिकिड़ी शख़्सियत दुनिया जे साम्हूं ईंदी आहे। पर कॾहिं जॾहिं इंसान दुनिया में ईंदो आहे, नंढपण जा ॾींहं गुज़ारींदो आहे, जवानी खे पहचंदो आहे, पंहिंजी महिनत कंदो आहे, जाखोड़ कंदो आहे, पंहिंजा सुख सभई ख़तमु कंदो आहे ऐं दुनिया जे अंदरि पंहिंजो किरदारु दुनिया खे ॾेखारींदो आहे, पोइ 100 शख़्सनि मंझां 5 उहे शख़्स हूंदा जिन जी ज़िंदगी में दुनिया उनखे तस्लीम करे वेंदी आहे, वरना 95 उहे शख़्स हूंदा आहिनि जेके जंहिं वक़्त ताईं दुनिया में ज़िंदा हूंदा आहिनि पंहिंजो हर किरदारु दुनिया जे साम्हूं ज़ाहिर कनि, लेकिन दुनिया उनखे तस्लीम कोन कंदी आहे। जॾहिं उहे साॻी माण्हू क़बर में दफ़न थी वेंदा आहिनि, उन्हनि जी खोट महसूसु थींदी आहे, उहो खानो जॾहिं ख़ाली नज़र ईंदो आहे, दुनिया तॾहिं वञी तस्लीम कंदी आहे। केतिरा अहिड़ा शख़्स आया जिन जी वफ़ात खां 10-20 सालनि खां पोइ दुनिया उनखे तस्लीम कंदो, फलाणी का शख़्सियत हुई, फलां का शख़्सियत हुई। लेकिन अलाह जे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबा किराम आहिनि जिन जी अजीब तारीख़ आहे, अञा दुनिया में क़दम ई कोन रखियो अथनि, अञा दुनिया में आया ई कोन्हनि। अलाह तबारक तआला उन्हनि जी तारीफ़, उन्हनि जूं सिफ़तूं, उन्हनि जो किरदारु, उन्हनि जो अख़लाक़, उन्हनि जी वज़ाक़त, उन्हनि जी नियत, उन्हनि जो नज़रियो, मंशूर सभई शयूं अलाह तबारक तआला उन्हनि सहाबा जे हिन दुनिया में अचण खां अॻु में ज़िक्र करे छॾियूं आहिनि। क़ुर करीम अलाह तबारक तआला फरमायो, मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन मअहू अशिद्दाउ अलल कुफ़ार रुहमाउ बैनहुम तराहुम रुकअन सुजदन यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम फी वुजूहिहिम मिन अथरि सुजूद ज़ालिका मसलुहुम फित तौरात
अल्लाह तबारक तआला क़ुरान करीम में फरमायो त अल्लाह जे पैगंबर जेके साथी आहिनि न, अशिद्दाउ अलल कुफ़ार, उहे काफ़रनि ते दुश्मन जे लाइ सख़्तु हूंदा, रुहमाउ बैनहुम, हिक ॿिए सां मोहबत कंदड़ हूंदा। अॼु दुनिया चवे थी न फलां सहाबी जो फलां सहाबी सां इख़्तिलाफ़ हो, फलां शख़्स जी दिलि में फलां सहाबी जे बारे में हिक क़िस्म जी कावड़ हुई, नफ़रत हुई। हाणे ॿुधायो दुनिया जी तारीख़ खे तस्लीम करियूं, अल्लाह जे क़ुरान जे लफ़्ज़नि खे तस्लीम करियूं। दुनिया जी तारीख़ केतिरा इख़्तिलाफ़ ज़ाहिर करे, लेकिन रब जो क़ुरान फरमाए थो रुहमाउ बैनहुम, उहे सभई अल्लाह जे पैगंबर जेके साथी आहिनि, हिक ॿिए सां हमदर्द आहिनि, हिक ॿिए सां ॾुख सुख में गॾु आहिनि, हिक ॿिए सां मोहबत कंदड़ आहिनि। अल्लाह तबारक तआला फरमायो मुहम्मद रसूलुल्लाह वल्लज़ीन माअहू अशिद्दाउ अलल कुफ़ार रुहमाउ बैनहुम तराहुम रुकअन सुज्जदन यब्तगून फज़लन मिन अल्लाह व रिज़वाना। दुनिया इंसान खे ॻोल्हींदी आहे, फलां शख़्स जी तलाश है, को वापारी आहे उहा तोखे बाज़ार में मिलंदो, को मौलवी साहब आहे तोखे मस्जिद या मदरसे में मिलंदो, फलां ऑफिसर सां मिलणो मूंखे, उनखे दुनिया में बाज़ार में ॻोल्हण जी ज़रूरत कोन्हे, फलां ऑफिस में हलियो वञ। अल्लाह पंहिंजे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा जी वज़ात ॿुधाए छॾी, ॻोल्हणो अथो तराहुम रुकअन, तूं उनखे ॾिसंदे या त रुकू में हूंदा या सजदे में हूंदा, अल्लाह खे राज़ी करण जे लाइ उन्हनि जी ज़िंदगी जो मक़सदु हूंदो। ऐं फरमाई इहो सॼो किरदारु अल्लाह ताला ज़िक्र करे आख़िर में छा फरमाए त इहो सहाबा किराम जो किरदारु, इन जो मंशूर, इन जी ज़िंदगी जे हिक ॿिए सां मोहबत, इहे मिसाल अल्लाह ताला सिर्फ़ु क़ुरान करीम में कोन बयानु कनि, ज़ालिक मसलुन फ़ी तौरात व मसलुन फ़िल इंजील, अॻियां अल्लाह ताला वरी ॿियो बि हिकिड़ो मिसाल ॾिनो आहे, फरमाए इहे मिसाल तौरात में ज़िक्र थियल आहिनि, इंजील में ज़िक्र थियल आहिनि। जॾहिं रब तौरात नाज़िल कयो हो, इंजील नाज़िल कयो, उन वक़्तु सहाबा किराम जो हिन ज़मीन जे मथां कंहिं बि क़िस्म जी का शख़्सियत कोन आई, लेकिन अल्लाह ताला खे एतिरी यकीन हुई, रब उन जे किरदार खे अॻु में ज़िक्र करे छॾियो आहे। दुनिया पंहिंजो किरदारु ॾेखारींदी तॾहिं दुनिया तस्लीम कंदी आहे, लेकिन अल्लाह जे पैगंबर जे सहाबा त क़ुर्बान वञे जिन जे किरदार खे अल्लाह ताला अचण खां अॻु में ज़िक्र करे छॾियो आहे। उन्हनि उहे सहाबा किराम रिज़वान अलैहिम अजमईन जिन खे अल्लाह ताला एज़ाज़ कहिड़ा ॾिना आहिनि। दुनिया जे अंदरि इंसानु महिनत कंदो आहे, कोशिशि कंदो आहे त आख़िरत में मूंखे मिली वञे जन्नत, यकीनन जन्नत खां मथे हिकु मोमिन जी सोच छा थी सघे थी, जन्नत ई आहे। अल्लाह तबारक तआला सहाबा किराम खे, अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साथियुनि खे दुनिया जे अंदरि जन्नत खां वॾो एज़ाज़ ॾेई छॾियो आहे। अल्लाह जे पैगंबर जा सहाबा खे अल्लाह ताला दुनिया जे अंदरि जन्नत खां वॾो एज़ाज़ ॾेई छॾियो आहे। नबी अलैहि सलाम जी हदीस आहे, जॾहिं जन्नत में वेंदा अल्लाह तबारक तआला जन्नत में मुखातिब थींदो, भला तव्हांखे कहिड़े हाल में सभु कुझु ॿुधाईंदा त असांखे जेका दिलि जी तमन्ना आहे उहो सभु कुझु असांखे मिले थो, जेकी चाहियूं त असांजे साम्हूं अचे थो। अल्लाह तबारक तआला उन्हनि खे फरमाईंदो, छा तव्हांखे आऊं जन्नत खां वॾी नेमत न ॾियां? जन्नती हैरान थी वेंदा, ऐं असांजा रब, जन्नत खां वॾी नेमत कहिड़ी हूंदी? जन्नत वॾो एज़ाज़ आहे जंहिंमें असांखे दिलि जी हर तमन्ना मुताबिक़ शइ मिले थी। अल्लाह तबारक तआला ऐलान कंदो, उहो जन्नत खां वॾी नेमत हिलु अलैकुम रिज़वानी फला सूदो अलैकुम अबदा, मुंहिंजी रज़ामंदी, ऐं रब अव्हां ते राज़ी आहे हाणे अॼु खां पोइ, ऐं अॼु खां पोइ अव्हां ते कॾहिं बि नाराज़ कोन थींदुसि। इहा रज़ामंदी जो सर्टिफिकेट जन्नतियुनि खे जन्नत में वञण खां पोइ मिलंदो, जंहिंखे जन्नती उन जन्नती नेमत खां वधीक सम्झंदा, छो त रब राज़ी हूंदो जन्नत मिलंदी न। हीअ जन्नतियुनि खे जन्नत में वञण खां पोइ मिलंदो। इंसान दुनिया में नेक आहे, रोज़ेदार आहे, नेकियूं कंदड़ आहे, दुनिया जो मञियल वली आहे, लेकिन उन खे इहो एज़ाज़ जन्नत में दाख़िल थियण खां पोइ मिलंदो। अल्लाह जे पैगंबर जे सहाबा खे अल्लाह ताला दुनिया में ॾेई छॾियो आहे। लक़द रज़ियल्लाहु अनिल मुमिनीन इज़ युबाइऊनका तहत शजरते, अल्लाह उन्हनि मोमिननि खां राज़ी थियो आहे। रज़ियल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु, रब उन्हनि खे उहो सर्टिफिकेट जेको जन्नत में वञण खां पोइ जन्नत में मिलंदो, अल्लाह जे पैगंबर जे सहाबा खे अल्लाह ताला दुनिया में ॾेई छॾियो आहे। जिन शख़्सियतनि खां, जिन जे किरदार खां, जिन जे अख़लाक़ खां रब राज़ी थी वञे, उन खां जेकॾहिं दुनिया नथी राज़ी थिए त फ़र्क़ु कहिड़ो पवंदो? को फ़र्क़ु कोन पवंदो। हीअ अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा जो एज़ाज़ आहे। अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा यकीनन रब चूंडे करे अल्लाह जे पैगंबर खे ॾिना आहिनि। जेतिरी अल्लाह जे पैगंबर सां रब खे मोहबत हुई, एतिरा अल्लाह जे नबी अलैहि सलाम खे अल्लाह ताला साथी वेड़ा ॾेई छॾिया आहिनि। दुनिया मां चूंड कई आहे, वरना मके में अल्लाह ताला चूंड कहिड़ी कई आहे, ऐं चूंड करण जे लाइ अल्लाह जे पैगंबर खे ॾियण जे लाइ साथी अल्लाह ताला इम्तिहान वरितो आहे। इम्तिहान वरितो आहे। दुनिया में इम्तिहान थींदो आहे, लेकिन ज़ाहिर जो थींदो आहे, ज़ाहिर जो थींदो आहे। अॼु ताईं दुनिया में को बातिन जो इम्तिहान कॾहिं बि कोन थियो आहे, चाहे उहो इम्तिहान
ज़ाहिरी एतबार सां हुजे, दुनिया जी कंहिं बि फील्ड सां हुजे, ज़बानी इम्तिहान हुजे, उनजो लिखत में इम्तिहान हुजे, या आम तव्हां कंहिं बि हिसाब सां हुनजी इम्तिहान कयो, लेकिन ज़ाहिर में हूंदो आहे, ख़बर न हुनजे दिलि में छा इरादो आहे। दिलियुनि जो इम्तिहान त अॼु ताईं कंहिं कोन वरितो आहे न, लेकिन अलाह जॾहिं पंहिंजे पैगुंबर खे साथी ॾिना अथई न, अलाह तबारक तआला फरमायो त इहे उहे सहाबा आहिनि अलाह जे पैगुंबर अलैहिस्सलाम, उलाइका लज़ीना इम्तहन अल्लाहु क़ुलूबहुम लित्तक़वा, अलाह उन्हनि जो इम्तिहान वरितो आहे, लेकिन छाजो इम्तिहान वरितो आहे? चेहरे जे हिसाब सां, शिकिल जे हिसाब सां, कद बुत जे हिसाब सां, माल जे हिसाब सां न, फरमाए उनजी दिलियुनि जो इम्तिहान वरितो आहे। इहे अलाह जे पैगुंबर जा सहाबी आहिनि। उलाइका लज़ीना इम्तहन अल्लाहु, इहे उहे सहाबा आहिनि जिन जो रब इम्तिहान वरितो आहे। ऐं दुनिया में इम्तिहान में सभु कुझु हली वेंदो आहे, किथे पैसो हलंदो आहे, किथे सिफ़ारिश हलंदी, किथे रोब दबदबो हलंदो आहे। कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे जो हिकु शख़्स हूंदो या ॿार हूंदो आहे, उहो पढ़ण में कमज़ोर हूंदो आहे, इत्तफ़ाक़नि इम्तिहान जे टाइम ते उनखे इत्तफ़ाक़ी तौर ते लफ़्ज़ के सही अची वेंदा आहिनि ज़बान ते, ऐं मुमतन सम्झंदो त वाक़ई होशियारु आहे। ऐं कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे जो हिकिड़ो ॿारु होशियारु हूंदो आहे, लेकिन इत्तफ़ाक़नि मुमतन जे प्रेशर जे करे कॾहिं कॾहिं ॿ लफ़्ज़ न ॿुधाए सघंदो आहे, लेकिन हिते रब ज़बान जो इम्तिहान कोन वरितो। फरमाए इन्हनि माण्हुनि जो इम्तिहान अलाह वरितो आहे, रब जी ज़ात वरितो आहे। रब मुमतहिन हुजे ऐं इम्तिहान ॾियण वारा अलाह जे पैगुंबर जा सहाबा हुजनि, इम्तिहान वारी ज़ाहिर जो न बल्कि दिलियुनि जो हुजे, भला उन्हनि इम्तिहान खां पोइ अलाह ताला रिज़ल्ट बनाउस कई आहे, रिज़ल्ट बनाउस कई आहे। रज़ी अल्लाहु अन्हुम उलाइका हिज़्बुल्लाह आहे, इहा अलाह जी जमायत आहे। अलाह ताला इम्तिहान वठण खां पोइ सहाबा किराम जे बारे में फरमाई उलाइकुमुर राशिदून उलाइकुमुल मुहतदून, इहे हिदायत वारा आहिनि, इहे सिधे रस्ते ते हलण वारा आहिनि, ऐं इहे उहे माण्हू आहिनि जिन जेके अलाह जी जमायत आहिनि। अलाह जी जमायत अॼु दुनिया में हर इंसानु चवंदो आहे फलां इंसान जो कुझु बि कोन्हे करिणो, छो त हीउ फलाणी पार्टी जो माण्हू आहे, फलाणी शख़्सियत जो माण्हू आहे, हिन जे मथां फलां पार्टी जो लेबल लॻल आहे। मजाल करे कोई हिन खे साम्हूं कंधु खणी करे मथे ॻाल्हाए, या कोई हिन इंसान जी तनक़ीद करे, लेकिन जिन खे रब चवे त हीअ मुंहिंजी जमायत आहे, उलाइका हिज़्बुल्लाह आहे। अलाह ताला फरमाए थी अलाह जी जमायत आहे। कहिड़ी? सहाबा किराम जी जमायत, जंहिंखे रब पंहिंजी जमायत सॾे, यकीनन उन खे जेकॾहिं दुनिया उनजे मथां आङुरि खणे या दुनिया उनखे तस्लीम न करे, फ़र्क़ु त को कोन पवंदो, लेकिन इंसान पंहिंजी हैसियत विञाए वेंदो आहे। इहे अलाह जे पैगुंबर अलैहिस्सलाम जा सहाबा आहिनि जिन खे अलाह ताला इम्तिहान वठण खां पोइ अलाह जे पैगुंबर जे लाइ चूंडे छॾियो हो, जिन जे बारे में केतिरा ई सहाबा किराम जा अक़वाल आहिनि जेके चवनि था त इहे साॻे अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा आहिनि, जिन जी अजीब सूरत हाल आहे, जेके दिलियुनि जे एतबार सां ॾाढो पाकीज़ा उन जूं दिलियूं आहिनि। ऐं इहे उहे माण्हू आहिनि जिन खे अलाह ताला इख़्तारहुमुल्लाहु लिसोहबत नबीही व लिइक़ामत दीनिही, जिन खे अलाह ताला दुनिया में चूंडियो आहे पंहिंजे पैगुंबर जे साथी बनाइण जे लाइ ऐं दीन जी सरबुलंदी जे लाइ, दीन जी तबलीग करण जे लाइ। ऐं उहा चूंड बि मके में छा पैसे जी खोट हुई, जॾहिं मके में अलाह जे पैगुंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जॾहिं दीन जी दावत ॾिनी आहे, तबलीग जो कमु कयो आहे, त उन वक़्तु मके में सरदार मौजूदु आहिनि। अबू जहल छा आहे? अबू जहल उन वक़्त जो मञियल जज आहे, उन वक़्त जो मञियल काज़ी आहे। लाज़मी आहे जेको काज़ी हूंदो आहे फ़ैसिला कंदो आहे, जेको जज हूंदो आहे उहो को अक़िलमंद इंसानु हूंदो आहे न। ऐं दुनिया खे नालो विसरी वियो, चवणु लॻा हा दा अबुल हकम, हीउ त वॾो अक़िलमंद इंसानु आहे, दाना इंसानु आहे। लेकिन उन जॾहिं रब इम्तिहान वरितो त इम्तिहान में फ़ैल वियो हलियो, कामयाबु कोन वियो। अलाह ताला हुनजे उहिदे खे कोन ॾिठो, हुनजी कुर्सी खे कोन ॾिठो, ॾिठाई त पैगुंबर जे कम जो न आहे। अलाह जे नबी दुआ बि घुरी हुई त अलाह इस्लाम जी ताईद कर। ॿिनि माण्हुनि जो नालो वरितो, हिकु अबू जहल जो, ॿियो उमर बिन ख़त्ताब जो। लेकिन रब इम्तिहान वठण खां पोइ ॾिठो त उमर बिन ख़त्ताब अलाह जे पैगुंबर जो साथी बणजण जो लाइक़ु आहे। अलाह उन खे पैगुंबर जो ग़ुलाम बणाए छॾियो। लेकिन अबू जहल खे बदर जे मैदान में ज़िल्लत ऐं रुसवा वारो मौत नसीब थिए थो। अलाह ताला जेकॾहिं उन टाइम ते ॾिसे हा, सूंहं जे हिसाब सां ॾिठो वञे थो न। अबू लहब अलाह जे पैगुंबर जो ख़ानदान जो आहे, अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चाचो आहे। ऐं चेहरे जो हुस्न, चेहरे जी कशिश एतिरी आहे जो दुनिया में नालो विसरी वियो हलियो। चवणु लॻा हादा अबू लहब जी माना छा आहे? लहब चवंदा आहिनि बाहि जे शोले खे। जीअं बाहि जे शोले में मथे चमक हूंदी आहे, दुनिया चवणु लॻी हादा अबू लहब, हिन जे चेहरे में एतिरो हुस्न आहे जो हीउ त सम्झ बाहि जो हिकिड़ो शोलो हुजे। लेकिन उन हुस्न जे बावजूद बि अलाह जे पैगुंबर जे कम जो न हो। पैगुंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वफ़ादारी न करे हा, अलाह जे नबी जो चाचो हो, लेकिन हिदायत उनखे नसीब कोन थी।
अल्लाह ताला क़ुरान करीम फरमाए तब्बत यदा अबी लहब व तब मा अगना अन्हु मालु मा कसब सयस्ला नारन ज़ात लहब। अल्लाह ताला फरमाए अबू लहब पाण बि तबाह थियो, इन जी घरवारी बि तबाह थी, इन जो दुनिया में कमायल माल इन खे क़यामत ॾींहुं कुझु बचाए कोन सघंदो। लेकिन होॾां ॾिसे थो बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु, शिकिल ऐं सूरत अजीब ऐं जेकॾहिं शख़्सियत उहिदो ॾिसे थो हिकु ग़ुलाम जी हैसियत सां हबश खां मुख़्तलिफ़ मार्केटनि में विकिणे थो। हिकु बाज़ार में ग़ुलाम थी विकिणे थो, ॿी बाज़ार में वञे थो, टी बाज़ार में आख़िरकार मके अची पहुचे थो, ग़ुलाम जी हैसियत सां आहे। लेकिन अल्लाह जे नबी जो शिदाई आहे, अल्लाह जे पैगम्बर जो साथी आहे। दुनिया जे ज़ालिमनि नो चोटी जा ज़ोर लाथनि, नो चोटी जा ज़ोर लाथनि। सैयदना बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु खे इस्लाम तां हटाइण जे लाइ टांडो गरम कनि था, ॿरंदड़ पतंगनि, उन ते सैयदना बिलाल खे लेटायो वञे थो। ऐं उन वक़्तु चयो वञे थो हाणे छा चवे थो, अल्फाज़न अहदुन अहदुन अहदुन, जुमिलो हिकिड़ो ई आहे त मुंहिंजे नफ़े नुक़सान जो मालिक अकेलो अल्लाह आहे, इबादत लाइक़ अकेलो अल्लाह आहे, उन रब खे कॾहिं बि कोन छॾींदुसि। एतिरा जिस्म ते निशान आहिनि जो अमीर उमर रज़ी अल्लाह ताला पंहिंजे दौर में सैयदना बिलाल खां निशान ॾिसणु चाहिया थे। सैयदना बिलाल चयो त इहा नेकी ऐं पंहिंजे रब खे ॾेखारींदुसि, दुनिया में कंहिं कोन ॾेखारींदुसि। लेकिन सैयदना अमीर उमर रज़ी अल्लाह जे घणे इसरार जे बावजूदि जॾहिं सैयदना बिलाल पंहिंजे जिस्म तां कपिड़ो हटायो आहे न, अमीर उमर जहिड़ो बहादुर इंसान आहे, लेकिन दाह निकिरी वञे थी। बिलाल अञा त ज़िंदा आहे हेतिरनि ज़ख़्मनि जे बावजूदि बि। उहो साॻी शख़्स आहे जंहिंजे कंध में रसी ॿधी करे उहे ज़ालिम उन मके जी गलियुनि में गिलींदा हुआ। लेकिन अल्लाह ताला फरमाए थो उलाइका लज़ीना इम्तहन अल्लाह क़ुलूबहुम, अल्लाह दिलि जो इम्तिहान वरितो आहे न। दुनिया जो आज़माइशूं छा कंदियूं, हमेशह उन शख़्स अल्लाह जे पैगम्बर सां वफ़ादारी कई आहे। अल्लाह ताला शिकिल खे कोन ॾिठो, अल्लाह ताला उन जे उहिदे खे कोन ॾिठो। सहाबी जो उहिदो हुजणु इहो तारीख़ जो वॾो एज़ाज़ आहे। सभ खां अल्लाह जे पैगम्बरनि खां बाद में वॾो एज़ाज़ अल्लाह जे नबी जो सहाबी हुजणु आहे। ऐं उहो वक़्तु अल्लाह ताला आंदो, उहो टाइम आंदो, अल्लाह जो पैगम्बर महराज तो वापसि अचनि था। मुंहिंजा बिलाल तुंहिंजे हलण जो आवाज़ मूं मोहम्मद रसूल जन्नत में ॿुधो अथनि। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿी का नेकी मूंखे यादि कोन थी अचे, लेकिन जॾहिं बि बेवज़ू थींदो या बरकात वुज़ू कंदो या, ऐं जॾहिं मूं वुज़ू कयो अथमि त तहियतुल वुज़ू ऐं बरकातूं पढ़ंदो आहियां। इहा नेकी मुमकिन अल्लाह ताला खे पसंदि आई हुजे। इहो साॻी बिलाल आहे, 8 हिजरी आहे। अल्लाह तबारक ताला हमेशह यादि रखी छॾियो, दुनिया पाण सिंधी में चवंदा आहिनि त हक़ जी ॿेड़ी जेका आहे लुॾंदी आहे पर ॿुॾंदी कॾहिं बि न आहे। ईअं ई इंसान जॾहिं हक़ ते हूंदो आहे न, जॾहिं सचो हूंदो आहे, दुनिया में आज़माइशूं ईंदियूं आहिनि, दुनिया में इंसान ते इम्तिहान ईंदा आहिनि, लेकिन पछाड़ी हमेशह हक़ जी हूंदी आहे। यादि रखी छॾियो, उहो दौरु को वॾो अरसो कोन गुज़रियो, हिजरत थिए थी, 8 सालनि खां बाद मको फतेह थिए थो। अल्लाह जो पैगम्बर बिलाल खे हुकुम, बिलाल अॼु अज़ान तोखे ॾियणी आहे। बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु अज़ान जे लाइ जॾहिं बीहे थो, साॼे खाॿे ॾिसे थो, उहे साॻी गलियूं आहिनि, उहे साॻी गलियूं आहिनि। पंहिंजो पाण खे मुखातिब बिलाल, जिन गलियुनि में अकल तोखे मज़लूम थी करे गीलियो वियो पिए, उहे साॻी माण्हू आहिनि जिन तो ते ज़ुल्म कयो पिए। अॼु कंध उन्हनि जा झुकियल आहिनि, बिलाल जो कंध ॻाठ अल्लाह ताला ऊचो करे छॾियो आहे। अल्लाह जे पैगम्बर जे हुकुम ते सैयदना बिलाल अज़ान ॾिए थो रज़ी अल्लाह ताला अन्हु। त अल्लाह तबारक ताला अल्लाह जे पैगम्बर खे जेके साथी चूंडे ॾिना आहिनि न, वफ़ादार साथी हुआ, वफ़ादार हुआ, दुनिया जे हुननि खे का लालच ई कोन हुई, हुननि दुनिया जे ॾुख खे को ॾुख सम्झो ई कोन थिए। अल्लाह जे पैगम्बर खां मथे हुनजो का शइ ई कान्हे दुनिया जे अंदरि। इंसान में केतिरा ई वाक़िया अचनि था न, जिहाद मैदान में अल्लाह जो नबी ऐलान कनि था त भला मुजाहिद हलो, कंहिंजो नौजवान पुटु वञे पियो, का औरत अचे, अल्लाह जो पैगम्बर औलाद त कोन्हे मुंहिंजो ॿियो नौजवान, नंढड़ो मासूम ॿार आहे, हीउ मुंहिंजो बचो खणी वञो। अल्लाह जो हीउ छा कंदो जिहाद मैदान में? अल्लाह जो पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूंखे यकीन आहे हीउ तीर कोन हलाईंदो, लेकिन जॾहिं तव्हांखे दुश्मन जो नेज़ो साम्हूं अचे न, हीउ मुंहिंजो पुटु साम्हूं ॾिजो ऐं इहो दुश्मन जो तीर हिन खे लॻे, लेकिन तव्हांखे नुक़सानु कोन थिए। अल्लाह जे पैगम्बर जे मथां उन्हनि पंहिंजी सभु कुझु क़ुर्बान करे छॾियो। जेके दुश्मन जे ईअं सम्झो त सज़ाउनि जे विच में बीह करे बि चवंदा हुआ, अॼु जेकॾहिं मुंहिंजे जिस्म खे चीरियो वञे न त को मसइलो कोन्हे, लेकिन मुंहिंजे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पेर में कंडो बि लॻो, मूंखे तकलीफ़ थी असांखे। अल्लाह जे पैगम्बर सां एतिरी मोहबत करण वारा, जिन पंहिंजा बच्चा क़ुर्बान करे छॾिया, जिन सभु कुझु क़ुर्बान करे छॾियो। अब्दुर्रहमान बिन औफ रज़ी अल्लाह ताला अन्हु घर खां निकिरे थो मके खां, अल्लाह जे पैगम्बर जी मोहबत में, अल्लाह ताला जी तौहीद ख़ातिर, अल्लाह जे पैगम्बर जो साथी थियण जे लाइ अल्लाह ताला चूंडियो आहे। रस्ते में उनखां घरवारी खसे थी, पुटु खसिजे थो, सवारी खसिजे थी, सभु शइ खसे वञनि था। अकेलो अकेलो पैदल सफ़र करे थो मके खां मदीने ताईं, 450 किलोमीटर पैदल उन्हनि पहाड़नि जबलनि मां अल्लाह जे नबी जे साम्हूं अचे थो। अखि जेको मुंहं मां बि रत ऐं पेरनि मां बि खून आहे। अल्लाह जे अब्दुर्रहमान, तुंहिंजी हीअ हालत, मके जो अमीर इंसान आहे, हिकु सुठो ताजिर आहे,
लेकिन अल्लाह जे पैगुंबर जे लाइ रब जॾहिं इम्तिहान वरितो न, कंहिं बि शइ खे कोन ॾिठाई। अल्लाह जे नबी अल्लाह जे पैगुंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभु कुझु मूंखां खसी वियो आहे, ईमान बचायो या अल्लाह अब्दुर्रहमान जेकर ईमान बचियल न, कुझु कोन तव्हां खसाइणो आहे। अल्लाह तबारक तआला ईअं अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साथी चूंडे ॾिना हुआ। अॼु असां उन्हनि सहाबा जो क़दुरु न करियूं, यकीन सम्झो असांखां मथे को नाइंसाफ़ इंसान कोन थींदो, असांखां मथे को ज़ालिम इंसान कोन थींदो। अल्लाह जे पैगुंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जेके साथी हुआ न, अॼु जेकर असां कंहिं बि क़िस्म जी तनक़ीद कंदासूं अल्लाह जे नबी जे कंहिं बि साथी ते, इहा तनक़ीद असांजी अल्लाह जे पैगुंबर ते थींदी वञे। उसूल आहे दुनिया में जॾहिं कंहिं बि उस्ताद आम हिकिड़ो सुठो शागिर्दु हुजे, उनजे किरदार कशी कई वञे, उनजे तरबियत जेकर आङुर कई वञे, दुनिया उनजे उस्ताद ते आङुर खणंदी आहे त हिन जे उस्तादनि जी तरबियत सुठी कोन कई आहे। अॼु जेकर दुनिया अल्लाह जे पैगुंबर जे सहाबा ते आङुर खणंदी न, उनजो उस्ताद कहिड़ो, उन तरबियत कंहिं कई हुई, अल्लाह जे पैगुंबर तरबियत कई हुई न, त इहो आङुर ऐं इहो निशानो अल्लाह जे पैगुंबर ते खजंदो ऐं डायरेक्ट रब जी ज़ात ॾे वेंदो। छो त अल्लाह जे पैगुंबर जे साम्हूं उनखे आंदो कंहिं हो, रब जी ज़ात आंदो हो न। जॾहिं अल्लाह ताला चूंडे ॾिना हुआ त असांजे इहा तनक़ीद, असांजो निशानो डायरेक्ट रब जी ज़ात तनक़ीद थींदी वञे। उहे सहाबा किराम रिज़वान अलैहिम अजमाइन जिन अल्लाह जे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां एतिरो साथ ॾिनो, जो अल्लाह तबारक तआला अल्लाह जे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे हुकुम कयो त अल्लाह जे पैगुंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांखे ज़िंदगी जे अंदरि इन्हनि साहबा सां गॾु ई रहणो आहे। वस्बिर नफ्सक मअ अल्लज़ीन यदऊन रब्बहुम, अल्लाह जे पैगुंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सूरह कहफ़ में अल्लाह ताला फरमायो, अल्लाह जे नबी तूं पंहिंजो पाण खे इन्हनि माण्हुनि सां गॾु रोके रख जेके सुबुह शाम अल्लाह जी तस्बीह बयानु कनि पिया, जिन सां गॾु रहण जो हुकुम अल्लाह जे पैगुंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे रब क़ुर करीम में ॾेई छॾियो आहे। ऐं जिन जी जुदाई अल्लाह जे पैगुंबर खां बर्दाश्त कोन थींदी हुई। रसूल करीम अलैहिस्सलातु वस्सलाम वटि अचनि था कुझु मुनाफ़िक़ क़िस्म जा माण्हू, साज़िश तहत अल्लाह जे नबी असीं मुस्लमान थियूं था, तव्हां लाइ साथी ॾियो जेके तव्हां लाइ शागिर्द आहिनि, असांजे इलाइक़े में तबलीग कनि। पाण सां अथनि 70 पंहिंजा शागिर्द ॾेई छॾीनि था, 70 सहाबा ॾेई छॾीनि था। हुननि ज़ालिमनि छा कयो, रस्ते में धोखे जे अंदरि उन्हनि 70 जो 70 सहाबा खे शहीद करे छॾियो। अल्लाह जे पैगुंबर खे पंहिंजे सहाबा जी जुदाई बर्दाश्त कोन थी। हदीस लफ़्ज़नि कनत शहरन, अल्लाह जे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पूरो महीनो फजर निमाज़ में ॿी रकात में रुकू खां पोइ अल्लाह जे पैगुंबर उन जे लाइ बददुआऊं घुरियूं, जिन अल्लाह जे पैगुंबर खां उनजा सहाबा जुदा कराइनि, जिन अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनजा साथी जुदा कराइनि। अल्लाह जे पैगुंबर खे उन्हनि सां एतिरी मोहबत है, रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उन्हनि सां गॾु आहिनि, एतिरी मोहबत अल्लाह जे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे। ऐं अल्लाह ताला खे अल्लाह जे पैगुंबर सां मोहबत, अल्लाह जे पैगुंबर जे सहाबा सां केतिरी मोहबत आहे। क़ुर करीम में अल्लाह ताला हिकिड़ो मिसाल बयानु कयो आहे। अॼु दुनिया में थिए ईअं थो, केतिरा ई असांजा लिखियल पढ़ियल इंसान बि जॾहिं कंहिं बि सहाबी जो नालो साम्हूं ईंदो आहे, चहिरे जी अजीब कैफ़ियत थी वेंदी आहे, अजीब क़िस्म जा आसार इंसान जे साम्हूं ज़ाहिर थी वेंदा आहिनि। तव्हांखे ख़बर आहे पैगुंबर जे सहाबा जे बारे में अल्लाह तबारक तआला अणवणंदड़ आसार पंहिंजे पैगुंबर जे चहिरे ते बर्दाश्त कोन कया आहिनि। पंहिंजे पैगुंबर जे चहिरे ते बि अल्लाह जे नबी सां वेठा आहिनि मजलिस में, हिकु नाबीन सहाबी अचे थो अल्लाह जे पैगुंबर जे साम्हूं, रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन खां नाराज़गी कोन कई, लेकिन दिलि में थोरो इन क़िस्म जो इरादो कयो त हिन वक़्तु जेकर न अचे हा त ही जेके मके जा सरदार वेठल आहिनि इन्हनि खे कुझु दावत दीन ॾेई वठां। सिर्फ़ु दिलि में इरादो, जेकॾहिं अल्लाह ताला क़ुर करीम में न बयानु करे हा त हुन सहाबी खे ख़बर कोन पवे त अल्लाह जे पैगुंबर मूंखां नाराज़ थिया आहिनि, बल्कि नाराज़गी कोन हुई, सिर्फ़ु दिलि में इन क़िस्म जो इरादो हो। अल्लाह ताला उहो मंज़र क़ुर करीम में ज़िक्र करे छॾियो, अबस वतवल्ला अन जाअहुल अमा वमा युद्रिका लअल्लहु यज़्ज़का औ यज़्ज़करु फतनफउ ज़िक्रा अम्मा मन इस्तग़ना फअंत लहू तसद्दा वमा अलैका अल्ला यज़्ज़का। अल्लाह तबारक तआला नाराज़ थी पियो, पंहिंजे पैगुंबर खे फरमाई त अल्लाह जे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे त हिकु नाबीन सहाबी दीन सिखण जे लाइ आयो आहे तो पंहिंजे चहिरे ते कावड़ जा आसार ज़ाहिर कया आहिनि ऐं उन सहाबी खां तो मोह मोड़ियो आहे। मुमकिन आहे हिन माण्हू खे तुंहिंजी नसीहत असर करे ऐं हू जेके माण्हू आहिनि उहे लाग़र्ज़ इंसान आहिनि। अल्लाह तबारक तआला सहाबा जे बारे में पंहिंजे पैगुंबर जे चहिरे ते इन क़िस्म जा आसार कोन बर्दाश्त कया आहिनि। तव्हांजे मुंहिंजे चहिरनि जे जेकर इंसान जे चहिरे ते आसार अचनि कावड़ जा कंहिं सहाबी जे नाले सां, तव्हांजो मुंहिंजो कहिड़ो असरु थींदो। उहे अल्लाह जे पैगुंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जा सहाबा किरामनि जिन सां अल्लाह जे पैगुंबर अलैहिस्सलातु वस्सलाम खे सख़्तु मोहबत हुई ऐं अल्लाह तबारक तआला उनजे किरदार खे क़ुर करीम में हिसो बणाए छॾियो। तंहिंजे करे असां सभिनी जो फ़र्ज़ु आहे, ज़िमेदारी आहे, अल्लाह जे नबी जो साथी आहे न, पैगुंबर जो सहाबी आहे, असां खां कई दर्जा वधीक आहिनि, जिन सां अल्लाह ताला खे एतिरी मोहबत आहे
जो उहे जॾहिं अलाह जे पैगम्बर सां गॾु जिहाद कनि था न सहाबा किराम, अलाह तबारक ताला उन्हनि मुजाहिदनि जो छा, लेकिन उन्हनि सहाबा जिन घोड़नि जे मथां चढ़ी करे अलाह जे पैगम्बर सां गॾु जिहाद कई न, रब उन्हनि घोड़नि जो कसम खयो आहे। ऐं जिन घोड़नि ते अलाह जे पैगम्बर जा सहाबा किराम चढ़ी करे अलाह जे नबी सां गॾु जिहाद कयो अथनि, रब उन्हनि घोड़नि जे पेरनि मां उॾंदड़ दज़ जो अलाह ताला क़ुर करीम ज़िक्र करे थो। वल आदियात ज़बहा फल मूरियात क़दहा। अलाह ताला ने सूरत में, तव्हां सूरत पढ़ी ॾिसो तर्जुमे सां, अलाह ताला उन्हनि घोड़नि जो ज़िक्र कयो आहे जेके जॾहिं सुबुह सुबुह जे टाइम ते दुश्मन ते हमिलो कनि था, जिन जे किरदार खे, जिन जे गुफ़्तार खे, जिन जे अमल, जिन जे राति ऐं ॾींहं जी ज़िंदगी खे अलाह ताला क़ुर करीम जो हिसो बणाए छॾियो आहे। अॼु जेकर असां चऊं त बाबा साहबा किराम जी हीअ तारीख़ सही कान्हे, हू तारीख़ सही आहे, फलां मुहर्रिख़ सही लिखे थो, हीअ दुनिया में सिर्फ़ु इंसान खे दोखो ॾियणु आहे। अलाह जे पैगम्बर जा सहाबा असांजे लाइ यकीनन कई दर्जा, ईअं सम्झो त असांजो मुआज़नो सहाबा सां थी कोन थो सघे। अॼु दुनिया में जेकर तव्हां या आऊं वेही करे फ़ैसिलो करियूं बाबा फलाणे दौर में अम्मा आयशा सैयदना अमीर मुआविया रज़ी अल्लाह तआला अन्हु हिकु तरफ़ आहिनि, सैयदना अली अल मुर्तज़ा रज़ी अल्लाह तआला ॿिए तरफ़ आहिनि। हाणे जेकर तव्हां या आऊं वेही तबसरो करियूं त हिन मसइले में सैयदना अली रज़ी अल्लाह तआला अन्हु ॾोहारी हो, सैयदना अमीर मुआविया हक़ ते हो, या हिन मसइले में सैयदना अमीर मुआविया ॾोहारी हो, सैयदना अली रज़ी अल्लाह तआला खे हीअं करणु खपे हा, तव्हां ॿुधायो तव्हांजी मुंहिंजी हैसियत कहिड़ी आहे? दुनिया में जॾहिं कंहिं बि को बि इंसान नौकर आहे न, कंहिं ऑफिसर वटि ॿ ऑफिसर जेकर पाण में नाराज़ थियनि था, हिक ॿिए सां उनजे इख़्तिलाफ़ थियनि था, उन जो जेकर आम नौकर थी करे उनजा फ़ैसिला कंदो त यकीनन उहो पंहिंजी इज़त पाण हथनि सां विञाए छॾींदो। हू चवंदो वाह असांजी पंहिंजी हैसियत आहे, तूं असांजो हिकिड़ो नौकर ऐं तुंहिंजी हैसियत कहिड़ी असांजे विच में फ़ैसिला करीं थो? त असांजी हैसियत सहाबा जे मुक़ाबले में छा आहे जो दुनिया खे असीं ॿुधायूं त फलाणो सहाबी फलाणे सहाबी जे लाइ ग़लति हो, फलां शख़्स फलां जे लाइ ग़लति सम्झो। अलाह ताला क़ुर करे रोहमा बैनहुम, इंसान आहे, इंसान खां हिक ॿिए सां नाराज़गियूं थींदियूं आहिनि, लेकिन उन्हनि नाराज़गियुनि खे दिलियुनि ताईं कॾहिं बि उन्हनि कोन रखियो आहे। हिक ॿिए जो अदब एहतराम वॾे एहतराम सां कंदा हुआ। ऐं जिन खां अलाह जो पैगम्बर राज़ी हुजनि, अॼु दुनिया जेकॾहिं अबू बकर सिद्दीक़ ते तंज़ करे, जंहिं अबू बकर सिद्दीक़ जे बारे में अलाह जो पैगम्बर फरमायो अलैहिस्सलाम त अबू बकर जी हिकिड़ी राति जी नेकी, हिकिड़ी राति जेका हुन राति अलाह जे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु सफ़र में गुज़ारी हुई, अलाह जे नबी फरमाए उन हिकिड़ी राति जूं नेकी जेका आहे उहा आसमान जे तारनि जे बराबरि आहे। घणे को इंसान दुनिया में कोई हिन वक़्तु को साइंसदान घणे ॾेखारियो आहे आसमान जा तारा घणा आहिनि। अमीर उमर जे बारे में फरमाइनि था आसमान जे तारनि जे बराबरि अमीर उमर रज़ी अल्लाह तआला जूं नेकियूं आहिनि। जंहिं शख़्सियत जे बारे में अलाह जो पैगम्बर फरमाए थो उमर जंहिं गली मां तूं गुज़रंदो आहीं शैतान उहो गली छॾे भॼी वेंदो आहे। जंहिं शख़्स खे अलाह जे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण सां हिकु क़िस्म जो सख़्तु मोहबत कई आहे ऐं उन खां सवाइ सैयदना उस्मान गनी खे अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी नियाणी निकाह में ॾिनी आहे। सैयदना अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह तआला अन्हु सां अलाह जे पैगम्बर खे मोहबत आहे। जेकॾहिं सैयदना हसन हुसैन सां त अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हू बि अज़ीम मोहबत हुई, जिन खे अलाह जे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन्नत जो सरदार चयो आहे, नौजवान जो सरदार चयो आहे। अम्मा फातिमा रज़ी अल्लाह तआला अन्हा जंहिंखे अलाह जे पैगम्बर औरतनि जी जन्नती औरतनि जो सरदार चयो आहे। अमीर मुआविया रज़ी अल्लाह तआला अन्हु अॼु दुनिया तनक़ीद कंदी आहे अमीर मुआविया रज़ी अल्लाह तआला अन्हु, हालांकि तव्हांखे ख़बर आहे अलाह जे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पर्सनल सेक्रेटरी अमीर मुआविया रज़ी अल्लाह तआला अन्हु। अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा किराम में जॾहिं क़ुर करीम नाज़िल थींदो हो, चंद सहाबी हुआ जिन खे अलाह जो पैगम्बर क़ुर करीम लिखाईंदा हुआ, उनमें अमीर मुआविया रज़ी अल्लाह तआला खे शामिल आहिनि। जंहिंखे अलाह जे नबी दुआ ॾिनी आहे अल्लाह मजालू हादियन मादियन वादिबी, अल्लाह अमीर मुआविया खे हादी बनाए, अल्लाह अमीर मुआविया खे हिदायत ॾे, अल्लाह अमीर मुआविया खे हिदायत सतशिमो बनाए। जेको अलाह जे पैगम्बर जी दुआ जे हवाले सां जंहिं जंग जी अलाह जे पैगम्बर ख़ुशख़बरी ॾिनी आहे जन्नती, उन जंग जो एज़ाज़ खटण वारो अमीर मुआविया रज़ी अल्लाह तआला अन्हु। उहो जेको मोमिननि जो मामू आहे, जंहिं अमीर मुआविया जी भेण अलाह जे पैगम्बर जे निकाह में आहे, अॼु दुनिया उन्हनि ते तनक़ीद कीअं थी करे भला? हू अज़ीम शख़्सियतूं आहिनि। सैयदना अबू बकर सिद्दीक़ सां बि असांखे मोहबत आहे, सैयदना उमर फारूक सां, सैयदना उस्मान गनी सां, सैयदना अली मुर्तज़ा सां, हसनैन करीमैन सां, अज़वाज मुतहरा सां, अलाह जे पैगम्बर जी धीअनि सां, अमीर मुआविया सां रज़ी अल्लाह तआला अन्हु, इन्हनि सभिनी सां असांखे मोहबत आहे। ज़ाती एतबार सां वक़्ती तौर ते चंद घड़ियुनि जे लाइ जेकॾहिं इख़्तिलाफ़ हुआ बि सही त बि दिलियुनि ते उहो इख़्तिलाफ़ कोन असर रखी सघिया जिन जे किरदार खे रब क़ुर करीम में ज़िक्र करे छॾियो। असां उन जे इख़्तिलाफ़ में वेही फ़ैसिला करियूं, इहा असांजी तव्हांजी हैसियत ई कोन्हे। नंढड़ो मिसाल आख़िरी ॾींहुं पंहिंजी ॻाल्हि ख़तमु कंदुसि। अलाह जे पैगम्बर मिसाल ॾिनो आहे, नंढड़ो मिसाल अलाह जे नबी सां ॾिनो, लेकिन ॻाल्हि वॾी सम्झाई आहे। पाण में ला त सुबुह सहाबी, ला त सुबुह सहाबी, ऐं मुंहिंजे सहाबा जे बारे में घटि वधि कॾहिं बि न ॻाल्हाइजो। अलाह जो पैगम्बर दुनिया वञनि था न असहाबी असहाबी, मुंहिंजे सहाबा जी तव्हांखे पारत आहे।
मुझे सहाबा जी पारत है पंहिंजे ज़बान जो निशानो मुझे सहाबा जी तरफ़ न कजो। पाण में सलाह मिसाल ॾींदा लव अन अहदकुम अनफक मिसल उहदिन ज़हबा, जेकॾहिं आम इंसान जबल उहद जे बराबरि सोन ख़र्च करे छॾे, लेकिन मुंहिंजे पैगंबर जो सहाबी हिकु मुद यानी 1 किलो खां बि घटि एतिरी कणिक जेकॾहिं रब जे राह में ख़र्च करे, तव्हां उनजे सवाब खे कोन था पइजी सघो। असां काथो लॻायूं? जबल उहद 5-6 किलोमीटर में जबल आहे। एतिरो हिकु इंसान खे सोन मिलणु नामुमकिन शइ आहे, नामुमकिन आहे। पर जेकॾहिं एतिरो मिली बि वञे हलियो, सॼे जो सॼो सोन अलाह जे रस्ते में ख़र्च करे नामुमकिन आहे। मन थोरनि लफ़्ज़नि में अलाह जे नबी असांखे ॿुधायो, दुनिया में हिकु इंसान नामुमकिन खे बि जेकॾहिं मुमकिन बनाए छॾे, त बि मुंहिंजे पैगंबर जे अलैहिस्सलाम फरमाइनि था, मुंहिंजे सहाबी जे 1/2 किलो कणिक जे ख़ैरात खे तव्हां कॾहिं कोन था पइजी सघो। हाणे असीं ॿुधायूं छा असांजी हैसियत, छा अलाह जे पैगंबर जे साथियुनि जी हैसियत आहे? पोइ असीं छो उन्हनि जी सहाबा किराम ते तर्ज़ करियूं? तंहिंजे करे असांखे मोहबत हुजणु खपे सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अजमाइन सां, ख़ुसूसन अलाह जे नबी जा जेके वेझा साथी रहिया आहिनि, ऐं सहाबा सां। जेको सहाबी आहे अलाह जे पैगंबर सां ईमान जी हालत में मिलियो आहे, ईमान जी हालत में फ़ौत थियो आहे, यकीनन उन ते तबसरो करणु या उन जे बारे में ग़लति ज़बान इस्तेमालु करणु हिकु मुस्लमान जो कॾहिं बि शान कोन हूंदो आहे। असांखे आम सहाबा सां मोहबत आहे, असांखे अहले बैत सां मोहबत आहे। असांजी निमाज़नि जो हिसो अहले बैत जो ज़िक्र, यादि रखी छॾियो। दुनिया चवे थी न अहले बैत कोन तस्लीम कनि, असांजी निमाज़नि जो हिसो ज़िक्र अहले बैत आहे। अलाह जे पैगंबर असांखे जेको निमाज़ जो तरीक़ो सेखारियो आहे न, असां निमाज़ पढ़ूं था अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आले मुहम्मद, छा आहे? दुनिया चवे थी अहले बैत को कोन तस्लीम कनि। अलाह पंहिंजे रहमतूं मोकिल मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते, व अला आले मुहम्मद, मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आल ते, मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे जेको ख़ानदान ते, ॿुधायो इन खां मथे बि मोहबत छा थींदी? अलाह तबारक तआला असांखे उन्हनि सहाबा किराम जे अज़मत खे सुञाणे तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह ताला असांखे उन्हनि सहाबा सां सची मोहबत करणी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह ताला असांखे उन्हनि जे नक्शे क़दम ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह तबारक तआला असांखे उन्हनि जो हर क़िस्म जो दिफ़ा करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह तबारक तआला सभिनी सहाबा किराम सां असांखे सची दिली मोहबत करणी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।